बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भली कार। डहर की मां सोजरो न्यूज़ रिपोर्टर नौबत डहर मूजिब ॻोठ अब्दुल लतीफ़ पिताफ़ी जे रावासी बशीर अहमद पिताफ़ी मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त मुंहिंजे ॻोठ जा बासर वॾेरा मेहराब ज़मीर गुलाम नबी राहिब पिताफ़ी ऐं ॿियनि मुंहिंजे घर जी घिटी बंदि करे छॾी आहे। उन चयो त मज़कूरा बासर जी नज़र मुंहिंजे ज़रे ज़मीन ते आहे, जंहिंखे ख़रीदण लाइ मूंखे हिरासां ऐं तंग करे रहिया आहिनि। हुन चयो त बासरनि मां मुंहिंजे घर भातियुनि ऐं मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, जेके कंहिं बि वक़्तु नुक़सानु पहुचाए सघनि था। मूंखे तहफ़ुज़ फ़राहम करे मुंहिंजे घर जो रस्तो खोलराए ॾिनो वञे। ॿी सूरत में पंहिंजनि ॿारनि बचनि सुमेत SSP घोटकी जी आफ़ीस अॻियां एहतजाज करे पाण साड़ींदुसि। मुंहिंजी घर जी घिटी आहे जेकी मेन सड़क ते चढ़ंदी आहे, पुल उहा मां रखी आहे। मूंखे मेहराब वल्द ग़ुलाम हैदर, गुलामी वल्द ग़ुलाम हैदर ऐं मेहराब जा पुट जेका आहिनि कदीर ज़ाहिद ज़मीर मास्तरनि, उहे ॿई मेहराब ऐं ज़मीर मास्तरनि संदी, उहे मूंखे जेको आहे त पंहिंजी घिटी टपणु नथा ॾियनि। बासर माण्हू मां ते हमिलो था करनि, ॿ चकर मां ते हमिलो कयो अथनि, मां सां विढ़िया आहिनि ऐं मुंहिंजो एकड़ फुटियुनि जो ॿुधायो अथनि, मुंहिंजो नुक़सानु कयो अथनि। मां इहो चवां थो त मुंहिंजो इंसाफ़ थियो वञे। सम्झे, मां SP खे चवां थो, SSP घोटकी खे चवां थो, मां सां इंसाफ़ थियो वञे। मां मिसकीन आहियां, विढ़ण जहिड़ो न आहियां, मां सां वॾो ज़ुल्म आहे, ज़ुल्म कनि था। नंढड़ा ॿार मुंहिंजा स्कूल वेंदा आहिनि, उहे टपणु नथा ॾियनि। मां घर में इन टाइम क़ैद थियो बीठो आहियां।